नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब तारीफ़ अल्लाह जे लाइ, सब इबादतूं अल्लाह जे लाइ। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। असां जेको टॉपिक आहे उहो ग़ीबत जे हवाले सां तव्हां सां कुझु ॻाल्हियूं शेयर कंदासीं। अल्लाह सुब्हान ताला सतारल उयूब आहे, एबन खे ढकण वारो आहे। सतुर कर सतार आउं वॻो घाड़ी आहियां, ढकी ढकणहार ॾेई पांद पनाह जो। ग़ीबत खे गुनाह कबीरा चयो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त ग़ीबत ज़ना खां वधीक ख़राब आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अगरि को शख़्स बदकारी में मुब्तला आहे त अल्लाह सुब्हान ताला उनखे माफ़ फरमाए थो, पर को शख़्स कंहिंजी ग़ीबत करे थो उनखे ओसि ताईं माफ़ी न मिलंदी जेसि ताईं उहो उन शख़्स खां वञी करे माफ़ी वठे। सूरह हुजरात में क़ुरान पाक में अल्लाह सुब्हान ताला फरमाए थो त ग़ीबत न करे। उनजो कुझु मफ़हूम इहो आहे त छा अव्हांखे इहो पसंदि आहे त अव्हां पंहिंजे मोल भाउ जो गोश्त खाओ। हाणे तव्हां पाण ॿुधायो त ग़ीबत खे मोल भाउ जो गोश्त जे बराबरि चयो वियो आहे। ग़ीबत हराम कमु आहे, ग़ीबत इस्लाम में मना आहे। ग़ीबत जे लाइ अल्लाह जे नबी सख़्ती सां मना फरमायो आहे त कंहिं शख़्स जा एब न उखाड़ियो कंहिंजे साम्हूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वारी राति जॾहिं विया त ॾिठनि त के माण्हू हुया जेके पंहिंजो गोश्त छले रहिया हुया पंहिंजे ॾहनि सां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील अलैहिस्सलाम खां पुछो त जिब्रील ही छा करे रहिया आहिनि? त जिब्रील अलैहिस्सलाम फरमायो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे उहे माण्हू आहिनि जेके दुनिया में ॿियनि जी ग़ीबत कंदा हुया। ग़ीबत करणु ऐं ग़ीबत ॿुधणु ॿई हिकु जहिड़ा आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त उमेद आहे त तव्हां ग़ीबत न कंदो न ग़ीबत ॿुधंदो, छो त ग़ीबत करण वारो ऐं ग़ीबत ॿुधण वारो ॿिन्हिनि जे लाइ जहन्नम ई आहे। सुभाणे ईअं न थिए त आख़िरत में तव्हांखे शर्मिंदगी करणी पवे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त ग़ीबत सिर्फ़ु ज़बान सां न थींदी आहे, हथ जे इशारे सां ऐं ॿियनि शयुनि सां बि ग़ीबत थींदी आहे। निगाह सां बि कंहिंखे इशारो हथ सां या अखियुनि सां कहिड़े क़िस्म जो इशारो ॾियणु, कंहिंजे एब ते जेको आहे निगाह विझणु, कंहिंजे ईअं चवणु त को कद जो नंढो आहे या ॾेढो आहे, अहिड़े क़िस्म जो इहो बि कंहिंजे एब जो ई ॾे इशारो करणु, इहा बि ग़ीबत में शामिल थो अचे। ग़ीबत उहा शइ आहे त कंहिं शख़्स में 100% उहा कमी मौजूदु हुजे, उहो एब मौजूदु हुजे ऐं उहो एब तव्हां ॿिए शख़्स जे अॻियां उनजी ग़ैर मौजूदगी में बयानु कयो, जेको तव्हां बयानु हुनजे साम्हूं न करे सघो, त इहा ग़ीबत आहे। अगरि उहो एब उन शख़्स में मौजूदु न आहे त उहो बहतान आहे। ग़ीबत ऐं बहतान अल्लाह सुब्हान ताला खे सख़्तु नापसंदि आहे। ख़ुदा राही न कयो। ग़ीबत जूं कई वजूहात आहिनि। उन में हसद जेको आहे उहो अचे थो त के माण्हू इलाही हसद कंदा आहिनि कंहिंसां, जेलिस थींदा आहिनि। उन जेलिसपन में जेको आहे पुॼी न सघंदा आहिनि त पोइ उनजो के न के एब जेके आहिनि उन माण्हुनि सां जेको आहे शेयर कंदा आहिनि। तंहिंजे करे चयो आहे त पंहिंजा जेके एब आहिनि, पंहिंजे गुनाहनि जी जेके ॻाल्हियूं आहिनि ॿियनि सां शेयर न कयो। का ख़बर न आहे त को तव्हांजो सॼणु, तव्हांजो दोस्त केॾी महिल दुश्मन थी पए ऐं तव्हांजा एब वेही किथे करे उघाड़े, कंहिंजा बि एब न उघाड़ियो। अल्लाह सुब्हान ताला खे बिल्कुलु नापसंदि आहे। सुभाणे ईअं न थिए त जेके तव्हांजा पोशीदा एब आहिनि अल्लाह सुब्हान ताला उहे एबनि खे ज़ाहिर करे छॾे। अल्लाह गफ़ूर रहीम आहे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह सुब्हान ताला असांखे हिन मूज़ी मर्ज़ खां बचाए। एतिरा त असां आदी थी चुका आहियूं त असां को माण्हू सां कॾहिं कचहरी था कयूं त उन में ज़रूरु का न का ॿिए शख़्स जी का ॻाल्हि मौजूदु हूंदी आहे ऐं असां गिला में पाण खे बि ऐं अॻिले शख़्स खे बि मुब्तला करे छॾींदा आहियूं। हेॾा असां नेकोकार, रोज़ा रखण वारा, निमाज़ूं पढ़ण वारा, क़ुर पढ़ण वारा, असांजो इहो शान न आहे त असां कंहिं शख़्स जा वेही करे एब उघाड़ियूं। इहो अक्सर ॾिठो वेंदो आहे त कोई महिमान कंहिंजे घर थो अचे, कोई खाई पी वञे थो, तव्हां पाण हुनजी ख़िदमत कयो था मोहबत सां, जॾहिं उहो शख़्स वञे थो त फ़ौरन हुनजी गिला को न को एब या का न का हुनजी चयल ॻाल्हि अहिड़ी करे वठो था जेको ग़ीबत में शामिलु थिए थो ऐं तव्हां गुनाहगार थियो था। ख़ुदा राही न कयो। तव्हां खां कोई हाल वाल फ़ोन ते कंहिंजो बारे में पुछा थो करे त ख़ुदा अहिड़ी क़िस्म जी का इंफॉर्मेशन न ॾियो हुनखे जेको ग़ीबत में शामिलु थिए, त आख़िरत में तव्हां ज़िम्मेदार हूंदो। उहो शख़्स जेसिताईं तव्हांखे माफ़ी न ॾींदो तेसिताईं तव्हांखे माफ़ी न मिलंदी। त ईअं न कयो। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला फरमाए थो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु सफ़र ते वञी रहियो आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असहाबा खे फरमायो त मूंखे 2 काठियूं ॾियो, छो त हिन 2 क़बरनि ते अज़ाब थी रहियो आहे। हिकिड़े क़बर ते अज़ाब हिन जे करे थी रहियो हिननि खां न बचंदो ऐं ॿिए क़बर ते अज़ाब हिन जे करे थी रहियो त उहो ॿियनि जी गिला कंदो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन 2 ते काठी हईं ऐं फरमायनि त जेसि ताईं इहा काठी साई रहंदी, आली रहंदी, त हिन जे मथां अल्लाह सुब्हान ताला रहम कंदो। ग़ीबत हिकिड़ो अहिड़ो मर्ज़ आहे जो इंसान खे ख़बर न पवंदी, हुनखे बिल्कुलु खोखलो करे छॾींदो। तव्हांजा जेके अमाल आहिनि उहो बिल्कुलु ख़ाली थी वेंदो। ख़ुदा न ख़ासिता ईअं न थिए त तव्हांखे मायूसी ॾिसणी पए आख़िरत में ऐं इंसान खे ख़ुदा न ख़ासिता अल्लाह साईं पनाह ॾे जहन्नम खां। अल्लाह सां तव्हां दुआ आहे त अल्लाह सुब्हान ताला सभिनि खे पंहिंजी पनाह में रखे ऐं ग़ीबत जहिड़ी हेॾे वॾे मूज़ी मर्ज़ खां अल्लाह सुब्हान ताला तव्हांखे पंहिंजी पनाह में रखे। मूंखे दुआ में यादि रखिजो, नेक ने नेक बद ने बद जाना मुझे, जिसका जितना ज़र्फ़ था उसने उतना पहचाना मुझे। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।